बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 भगवान नारायण 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 भगवान नारायण 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 बोल श्री नारायण भगवान की जय। जिको से सज से जत ले की करे तो सारे जग जी सार लय। जग कद मन में दिया रात सदा की लक्ष्मी जोरन लाए रे जग चैन अतन में चक्र गदा ऐ शंख कमल जो गुल को रहे ऋषि भृगु मुनि के चरणन जी लत छाती यते तो सिक ससरे जन पद कमलन मानिक तल गंगा शिव जी जटा मारोज बहे वो विश्व व्यापक विष्णु सदा तो पाप उदासी पल में दहे धारी दो जो नित सदा सत्यनारायण जो ध्यान तन मन जा दुख दूर करे उन जा सब भगवान। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति महादेव की जय बोलो साई साध संगत की जय बोल श्री सत्यनारायण स्वामी की जय गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। शांति शांति शांति। ओम श्री गणेशाय नमः। ओम जगद्गुरु श्री चंद्राय नमः। नमस्कार सब देवन के करया वार वार प्रणाम। मैर करे संगत मथा दींदा पंहिंजो नाम। कथा बुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान। आस सब पूरन कंदो सत्यनारायण भगवान। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति महादेव की जय। बोलो सारी साध संगत की जय हरे राम साध संगत की परम पावन कथा प्रारंभ थी रही है श्री सत्यनारायण स्वामी जी जो अजो को परम पावनी भगवान श्री सत्यनारायण जे व्रत जो जय व्रत वारे डी भगवान श्री सत्यनारायण स्वामी जी कथा जो विधान थींदो आहे। जा ही कथा भगवान श्री नारायण भगवान जी सत्यनारायण स्वामी जी 5 अध्यायन में वर्णन थियल आहे। जय कथा जो पहिरियों अध्याय सभी देवताओं के बार बार वंदन कंदे नमस्कार कंदे और सद्गुरन जो ध्यान धारिंदे ये कथा प्रारंभ थी रही आहे। जा ही कथा श्री सूत महाराजन सोनकन के वर्णन कई आहे और भगवान श्री विष्णु महात्मा नारद मुनि के हिन व्रत जो विधान बुधायो आहे।
कहिड़ी रीति हीअ कथा आहे जंहिंजो हींअर पहिरियों अध्याय तव्हीं प्रेम सां सभई श्रवण कयो। बोल श्री सतगुरुदेव भगवान की। हिक ॾींहुं सोनकन मिली करे अची सूत अॻियां हो सिरड़ो धरे। नेम शार में हिकिड़ो सुवाल कयो, हिन रीत समूरो हाल कयो। क्या जीव दुनिया जा ॾाढा दुखी, को विर्त ॿुधाए करियो सुखी। ॿुधी वचन उन्हनि जा सूत चयो, तव्हीं लोकनि ते था कृपा कयो। ॿुधो विर्त मां हिकिड़ो ॿुधायां थो, आहे लिकल असुल समझायां थो। हीअ कथा सिकंद पुराण जी आ, रेवा खंड में व्यास वखाण जी आ। हिक ॾींहुं नारद वैकुंठ वयो, अची विष्णुअ खे जंहिं सुवाल कयो। अॼु मूंखे अहिड़ो विर्त ॾसियो, दुख दर्द दुनिया जो वञे नसियो। ॿुधी नारद खे चयो, भगवन हो श्री सूत बि कयो तीअं वर्णन हो। आहे सतनारायण जो विर्त वॾो, ॾे निर्धन खे धन माल मॾो। भरे झोल सदा घुरजाउन जी, करे आस पूरी तो कन्याउन जी। ॾे ॿारनि खे थो बल ऐं ॿुधी, ॾे भगतन खे थो रिधी। सब मन जूं आसूं पुॼाए थो, ॾुखियो ॾींहुं हुन मोर बसाए थो। वर विछड़ियल वरी मिलाए थो, ऐं कुंवारनि खे परिणाए थो। घर उजड़ियल सेक वसाए थो, मिट माइट बि परछाए थो। दुख दर्द सभेई मिटाए थो, ऐं बिगड़ियल भाग बणाए थो। ऐं बिगड़ियल भाग बणाए थो, ऐं बिगड़ियल भाग बणाए थो। वरी सोनकन सूत खां पुछियो विर्त जो नेम, कहिड़ी विधि आहे विर्त जी, कहिड़ो आहे टेम, कहिड़ो आहे टेम। चयो सूत ही विर्त प्यारो आ, सब विर्तन में सोभारो आ। रखी शरदा जहिड़े ॾींहुं वणे, पर पूरण मां जो रखन घणे। हुजे जाए नहीं या कढे दुकान, या बास हुजे का मन जी महान। आए चार पहर जो विर्त कंदो, पर भात खां सांझीअ वेल संदो। ॾेई अर्घ चंद्र खे जो खाए, उहो मन घुरियो फल थो पाए। कर ॾींहुं सॼो सच जो वापार, वाणीअ सां नाम संदो परचार। करे अखिड़ियुनि सां वञी दर्शन को, हुजे संत या मंदर पावन को। वेदान अथन सां भाव भरे, ॿुधे कथा कनन सां ध्यान धरे। करे पंध वञी उपकारी थी, तंहिंजी महिमा अपर अपारी थी। हिन रीत विर्त खे पाल करे, थे कूड़ खां सारो ॾींहुं परे। ठाहे पंचामृत प्रसाद रखे, सुणी सेज विछाए गुल वर के। खीर माखी मखण ॾही गंगा जल, विझे पंचामृत में तुलसी दल। ठाहे चूरण ठाकुर अज्ञान धरे, मुंद मूज फल सब भेट करे। पन अंब ऐं केले जा आणे ॿधे, रखी कलश अॻियां पोइ कथा ॿुधे। हथ जोड़े मन में ध्यान धरे, पारे आरती ऐं गुणगान करे। पारे आरती ऐं गुणगान करे, पारे आरती ऐं गुणगान करे। हे नाथन मां कुछ जाना थो, न की लीला तुंहिंजी पछाणा थो।
ये भेट मुझी स्वीकार करियो, मुझो भाग बिगड़ल से भरियो। तभी आयो सब अंतर्यामी, मां कल जुग जो आया कामी। मुँह शरण आवाजी आवर्ती, कयो पाण अची मुंहिंजी मुक्ति। इन रीत जो वे ही बाधाए तो, वो चारई पदार्थ पाए तो, वो चारई पदार्थ पाए तो। इत पूरो पहिरियों अध्याय कयो सूत महाराज, बुधो दासी प्रेम सां। पूरा चन जीअं काज बोलो, श्री कृष्ण देव की जय। उमापति महादेव की जय। बोलो सारी साध संगत की जय। हरे राम सासण इन कथा जो ही पहिरियों अध्याय वर्णन थियो, जंहिंमें सोनकन श्री सूत महाराजन खां सुवाल पुछो और भगवान श्री विष्णु खां महात्मा नारद मुनिअ लोकन जे कल्याण जे लाइ उपाय पुछो, जंहिं ते भगवान श्री सत्यनारायण स्वामी जे विर्त जो विधान महात्मा नारद मुनिअ खे वर्णन करे ॿुधायो। भगवान श्री सत्यनारायण स्वामी जो विर्त कहिड़ा कहिड़ा फल थो प्रदान करे, कीअं ही विर्त रखिजे, कीअं छोड़िजे, हिन जी सामग्री विधान कहिड़ो आहे, जो समूरो श्री सूत महाराजन सोनकन खे वर्णन कयो और भगवान श्री विष्णु महात्मा नारद मुनिअ खे ॿुधायो, जो तव्हीं हिन पहिरें अध्याय में ॿुधी आया। जॾहिं समूरो विर्त जो विधान भगवान वर्णन कयो तो महात्मा नारद मुनि हथ जोड़े करे भगवान खे चवे तो, भगवान हिन विर्त जी प्रभाव सां जंहिंजी जंहिंजी मन जी इच्छा मुराद पूर्ण थी वञे, कृपा करे उहो बि त ॿुधायो। भगवान चयोसि तो, प्यारा केतिरनि ही भक्तनि जूं कामनाऊं पूर्ण थियल आहिनि। तोखे मां केतिरा प्रसंग ॿुधाया। महात्मा नारद मुनि चवे तो, भगवान संसार में मनुष्यन की विशेष रूप सां ॿिनि प्रकार जूं कामनाऊं हूंदियूं आहिनि। ईअं तो मनुष्य जी इच्छाउनि जो को आर पार कोन आहे, पर तंहिं हूंदे बि ॿ इच्छाऊं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके सभिनी जे मन में हूंदियूं आहिनि। हिकु तो धन जी प्राप्ति थिए और ॿियो संतान जी प्राप्ति थिए। भगवान चयोसि तो, ॿुध मां तोखे ॿुधायां त कीअं भक्त पुरुषनि जी परमात्मा इच्छा पूर्ण कई और उन्हनि की धन जी प्राप्ति थी। उहो प्रसंग कहिड़ो आहे जो भगवान महात्मा नारद मुनिअ खे तो वर्णन करे, जो ॿिए अध्याय में वर्णन थी रहियो आहे। हिते हिन शास्त्र जो ही पहिरियों अध्याय समाप्त थियो। बोलो श्री सत्यनारायण स्वामी की जय। कर तू सत्यनारायण जो ध्यान, कर तू सत्यनारायण जो ध्यान, कर तू सत्यनारायण जो ध्यान, कर तू सत्यनारायण जो ध्यान। जय मां मिले तो पद निर्वाण, जय मां मिले तो पद निर्वाण। कर तू सत्यनारायण जो ध्यान, कर तू सत्यनारायण जो ध्यान। ध्यान करण सां केई तरी व्या, ध्यान करण सां केई तरी व्या। आद व्याध सब रोग टरी व्या, आद व्याध सब रोग टरी व्या। दूर थिए अज्ञान, दूर थिए अज्ञान। कर तू सत्यनारायण जो ध्यान, कर तू सत्यनारायण जो ध्यान। ध्यान धरे सब
पूज बणी व्या ध्यान धरे सब पूज बणी व्या तन मन जा सब रोग मिटी व्या तन मन जा सब रोग मिटी व्या त्यागे मन अभिमान त्यागे मन अभिमान धर तू सत्यनारायण जो ध्यान धर तू सत्यनारायण जो ध्यान जय मां मिले तो पद निर्वाण जय मां मिले तो पद निर्वाण धर तू सत्यनारायण जो ध्यान धर तू सत्यनारायण जो ध्यान नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण पद्म नारायण 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 गजमन नारायण 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 बोल श्री नारायण भगवान की जय अध्याव्यों अतनावधि श्री सुत के कयो सोन कन प्रश्न सत्यनारायण जे विरत सा कै पातो धन जयो सूत सतानंद ब्राह्मण हो जो कर्म धर्म जो परायण रही काशी में कर भिख्या सदा अची दुखन संदस वापा सावदा मिलगी न भिख्या में पेट भरे खाई हिक वेलो प्यो चिंता करे भरी भुख में बार बार आइन प्या घड़ी नेणन माणन हारन प्या रोई रोज कंदो अरदास हुयो मुझो काज असी को रास कयो करे कर्म सभे थक जी पियो पर की न गरीबी खे बस क्यो हिक ॾींहुं वयो पे भिख्या करण पंहिंजे बचड़न जो भुखियो पेट भरण आयो पाण धणी ब्राह्मण हो बणी चयो मुंहिंजी ॿुधो हिक ॻाल्हि खणी करियो धन जे ख़ातिर छो न उपाव जंहिंमां बचड़न जी सुध लहो समा बुद्धि वचन सतानंद रोई ॾिनो चयो मालिक मुंहिंजो कर्म किनो काया कई कर्म मूं आहिनि नाथ पर कंहिं बि को न ॾिनो को साथ चयो भगवन की तूं बणिजो अधीर बुध तोखे ॿुधायां धारिज धीर हिकु विरत अधी सत्यनारायण जो पंहिंजे बिगड़ियल भक्त बणाइण जो सभिनी मां ॿुधाए पाण वयो अची सिख श्रद्धा सां ब्राह्मण जो कई कृपा उन ते विरत वधे छॾियो ब्राह्मण खे हो तुरत अॾे वई श्रद्धा सतानंद जी पद जी करे कथा प्रेम सां नित गॾिजी विरत कंदो सत्यनारायण जो हिकिड़े ॾिठो काठिर काठियूं रखी वेही रहियो कृपा कई ठाकुर तंहिंते कृपा कई ठाकुर थी पूरी कथा पर साधु वतो वयो काठिर बि उन रंग में रतो पुछी ब्राह्मण खां अची विरत रखियो उन काठिर बि सुख से गुल थियो व्या दुख सब लही करीबीअ जा आया दीन फिरी साहिबीअ जा करे विरत सदाई प्रेम रखी माखिन साही परखी आयो सतानंद हो सुधाम बणी कई शाम शाम सुंदर सां प्रीत घड़ी पणो काठिर रूप निषाद हुयो कयो रामचंद्र आबाद हुयो क्या मुक्त भई वा भक्ति करे सत्यनारायण जो ध्यान करे इन रीत बुद्धि नारद खुश थियो हथ जोड़े वरी विष्णुअ खे जो हिते थियो सत्यनारायण जो पूरो
श्रद्धा रखी मन भाव बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति महादेव की जय। बोलो सारी साध संगत की जय। हरे राम। हरे राम। 720 अध्याय में ब प्रसंग वर्णन किया आया गरीबी दूर थियण जा। जंहिंमां पहिरियों प्रसंग सतानंद ब्राह्मण जो भगवान ॿुधायो नारद मुनीअ खे। हे नारद, सतानंद नाले हिकिड़ो ब्राह्मण जंहिंजी तमामु मिसकीन हालत हुई। हिकिड़े ॾींहुं दंडी ब्राह्मण जो रूप धारण करे और भगवान ब्राह्मण वटि अची करे पहुतो। हे ब्राह्मण, कुछ उपाव पंहिंजी गरीबी दूर करण जो छो नथो करे? ब्राह्मण चयो, प्यारा, छा कयां, सभु को उपाव कया आहिनि। ओॾी महिल भगवान उन ब्राह्मण जे रूप में चवेसि तो सभु उपाव कया थी, सत्यनारायण स्वामीअ जो विर्त कयो थी। ब्राह्मण चयोसि तो उहो न कयो आहे। भगवान चयोसि तो प्यारा, उहो विर्त कर। भगवान श्री सत्यनारायण स्वामीअ जी महर तुंहिंजे मथां थींदी। समूरो विर्त जो विधान उन ब्राह्मण खे ॿुधायो और ब्राह्मण जॾहिं प्रेम और श्रद्धा सां उन विर्त जो पालन कयो और जीअं भगवान ॿुधायो हुयो तीअं विर्त जो अनुष्ठान कयो और भगवान जो पूजन प्रार्थना कई। चवनि था अहिड़ी भगवान जी कृपा थींदी वई जो उहो ब्राह्मण जंहिंजा अन धन सां भंडार भरपूर थींदा विया, सुंदर मंदिर श्री सत्यनारायण स्वामी जो बणाए करे और सदाई भगवान जी सेवा में तत्पर रहंदो हो और हर सत्यनारायण ते भगवान श्री सत्यनारायण स्वामी जी कथा करे और भगवान खां आशीष वठंदो। चवनि था उन शहर में हिकिड़ो काठिर हुयो। उन ॾिठो ही ब्राह्मण तो दर दर ते वञी करे भिक्षा कंदो हो और अॼु हिन मंदिर में वेठो आहे। ब्राह्मण खां पुछे तो, महाराज, ही मंदिर तव्हांखे संभालण लाइ मिलियो आहे छा? ब्राह्मण चवेसि तो, न प्यारा, ही मंदिर संभालण लाइ न मिलियो आहे। ही मंदिर मूं भगवान श्री सत्यनारायण स्वामीअ जो ठारायो आहे और भगवान जी इन मंदिर में वेही करे मां भगवान जी पूजा अर्चना कंदो आहियां। काठिर चवेसि तो, महाराज, अहिड़ी कृपा तव्हांजी मथां कीअं थी वई? तव्हीं तो ॾिसंदो भिक्षा कंदा हो। ब्राह्मण चवेसि तो, इहा कृपा इन ई भगवान जी आहे, सत्यनारायण स्वामीअ जी आहे। उन जे महर मया सां भंडार भरपूर थी विया। काठिर चवे तो, महाराज, पोइ मां बि जेकॾहिं भगवान खे ॿाॾायां मुंहिंजे मथां बि कृपा थींदी। ब्राह्मण चयोसि तो, प्यारा, जेकॾहिं तुंहिंजो विश्वास पको आहे तो छो न तुंहिंजे मथां बि महर थींदी। ब्राह्मण खां भगवान श्री सत्यनारायण स्वामी जो विधान विधि पूछी करे और काठिर भी यथाशक्ति अनुसार भगवान जो आह्वान करे भगवान के प्रार्थना कई। रहम कर तू मालिक, रहम जा धनी, रहम कर तू मालिक, रहम जा धनी, वडो आसरो मात आयुष सुनी, वडो आसरो मात आयुष सुनी, रहम कर तू मालिक, रहम जा धनी, रहम कर तू मालिक, रहम जा धनी, कंदे जे गुनाहन जो कोई हिसाब, कंदे जे गुनाहन जो कोई हिसाब, वडो बणजी वेंदो दुनिया में किताब, वडो बणजी वेंदो दुनिया में किताब, कंदे जे गुनाहन जो कोई हिसाब, कंदे जे गुनाहन जो कोई हिसाब,
वॾो बणिजिवे दो दुनिया में किताब, वॾो बणिजिवे दो दुनिया में किताब। ढके मुंह खे ढोलण दे कृपा करी, ढके मुंह खे ढोलण दे कृपा करी। वॾो आसरो माता आयुष सुणी, वॾो आसरो माता आयुष सुणी। रहम कर तू मालिक रहम जादरी, रहम कर तू मालिक रहम जादरी। सभई दर छॾे वॾो दरवा तुंहिंजो, सभई दर छॾे वॾो दरवा तुंहिंजो। जीअं बि वणई करे बेड़ो पार मुंहिंजो, जीअं बि वणई कर बेड़ो पार मुंहिंजो। अर्ज़ मन उदासी गुर जया घणी, अर्ज़ मन उदासी गुर जया घणी। वॾो आसरो माता आयुष सुणी, वॾो आसरो माता आयुष सुणी। रहम कर तू मालिक रहम जादरी, रहम कर तू मालिक रहम जादरी। चौ हरे राम। हरे राम। रहम कर तू मालिक रहम जादरी। भगवान खे प्रार्थना कई भगवान मुंहिंजे मथां मुका महर कयो आहे। भगवान जी कृपा हुन काठर जे मथां बि थी वई और काठनि मां ई परमात्मा उनजो भाग वराए छॾियो। पोइ त उहो काठर बि ब्राह्मण सां हर महीने भगवान श्री सत्यनारायण स्वामीअ जो विर्त रखी करे भगवान जी कथा प्रेम सां ॿुधी करे और भगवान खां सदाईं आसीस वठंदो रहे। एतिरो प्रसंग जॾहिं श्री सूत महाराजन सोनकनि खे ॿुधायो, सोनक चवनि था हे मुनि महाराज, भगवान जी कृपा सां जेकॾहिं औलाद थी हुजे भक्तनि खे त उहो बि असांखे ॿुधायो प्रसंग। श्री सूत महाराज चवनि था हे सोनको उहो बि प्रसंग मां तव्हांखे ॿुधायां। हिते हिन सत शास्त्र जो ही ॿियो अध्याय समाप्त थियो और टे अध्याय में कहिड़े प्रकार सां वधीक कथा जो प्रसंग आहे जो श्रवण कयो। बोल श्री सत्यनारायण स्वामी की। सच्चा सत्यनारायण स्वामी तुझा गुण गीत गायूं था। सच्चा सत्यनारायण स्वामी तुझा गुण गीत गायूं था। झुकाए शीस चरणन में अज्ञात तुझे निवायूं था। झुकाए शीस चरणन में अज्ञात निजे निवायूं था। सच्चा सत्यनारायण स्वामी तुझा गुण गीत गायूं था। सच्चा सत्यनारायण स्वामी तुझा गुण गीत गायूं था। दया हिन पाप जे प्रभु असां पंहिंजी हयातीअ में दया हिन पाप जे प्रभु असां पंहिंजे हयातीअ में बधी बाहूं प्रभु तोखां बधियूं स्वामी बख्शायूं था। बधी बाहूं प्रभु तोखां बधियूं स्वामी बख्शायूं था। विञाई मेरे मुंह
सारी बिहाई आप रायन में विजाई मेरे सारी बिहारिया पुराण में कयो ना कम मने किय जो बजू स्वामी बख्शायूं था कयो ना कम ने किए जो बजू स्वामी बख्शायूं था रहे माधव असां ते शल सदा आसीस हे स्वामी रहे माधव असां ते शल सदा आसीस हे स्वामी करे पूजा तुझी हरदम अखंड आनंद पायूं था करे पूजा तुझी हरदम अखंड आनंद पायूं था सच्चा सत्यनारायण स्वामी तुझा गुण गीत गायूं था सच्चा सत्यनारायण स्वामी तुझा गुण गीत गायूं था श्रीमन्नारायण नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 बाबा नारायण 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 बाबा नारायण 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 बजमन नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण बोल श्री नारायण भगवान की जय अध्यात्रियों सिरनाई श्रद्धा रखी पुछो सोन कन्याद सत्यनारायण जे विरत हुई कंहिंखे ॾिनी औलाद चव सूत होल का मुख राजा करे धर्म संदा सभई काजा हुयो सतवादी ऐं दानी वॾो पाले प्रजा रखे ना क्रोध कॾो हिकु मंदर हो सतनारायण जो राजा जे खास ध्यान जो नदी भद्रशिला जे किनारे हो कुदरत जो सुहिणो निज़ारो करे पूजा वञी नित मंदर में पंहिंजे पत्नीअ सूदो अंदर में हिकु ॾींहुं आयो हिकु सेठ उते करे राजा वेठो विरत जिते हुयो नालो सेठ जो साधूमल जेको शहर रतनपुर जो वेठल अॼु सूरत शहर जो नालो अदा उन वक़्तु रतनपुर वा चवंदा ॾिसी राजा खे प्रणाम कयो हथ जोड़े पाण बि वेही रहियो ही पूजा पूरी वाने पुछियो हे राजन मूंखे साफ़ ॾसियो हीअ पूजा कहिड़ा फल ॾींदी छा हर कंहिं सां साईं थींदी ॿुधी वचन सेठ जा राजा चओ तो शायदि की न की कर्म कयो ही विरतो अथी सतनारायण जो पंहिंजे बिगड़ल भाग बणाइण जो मूं इन मां सभु कुझु पातो आ हिकु राज़ लिकल ही जातो आ कया कई कर्म पर की न वरियो हिन विरत पुटनि सां झोल भरियो ॿुधी वचन सेठ भी कौल कयो जे मुंहिंजो साओ झोल थियो पोइ विरत कंदुसि मां श्रद्धा रखी जे दातर मूं ते दयावर की अची घर में समूरी ॻाल्हि कई ॿुधी लीलावती बि ख़ुशि थी वई सतनारायण जे महर सां जाई कन्याऊं तम नालो रखियो कलावती
कयो न विरत जो कम चयो लीला हिक ॾींहुं साधुअ खे ॾिसो भगवत जे हिन जादूअ खे हर कोट कयो जंहिं जग जहिड़ो कयो विरत ॾिनो जंहिं सुख अहिड़ो बुद्धि वाणी जो इहो तॾहिं कबो वर कला संदो जॾहिं लहबो वयो वक़्तु हली उहो ॾींहुं बि थियो ब्राह्मण खे घुराए साधु अचो वर कलावतीअ लाइ ॻोल्हे अचो जो रहे साण ऐं हुजे सचो आयो कंचनपुर कलकतो चवनि चयो सौदागर गॾु भली रहनि भई मिसरी साधुअ वटि आयो चयो शादीअ जो तूं कर सायो थी शादी पर ना विरत रखियो चयो भगवन थींदे ॾाढो ॾुखियो हिक ॾींहुं वापार जो ख़्यालु करे हलियो काठीअ सूदो वेड़ा करे आयो रतन सार हिक नंगरीअ में दा बम्बई चवन विस सारीअ में हुयो राज चंद्र के दुअ जो ते लाए माल पेड़नि मां रखियो जिते जो सतनारायण जो वचन सचो कयो चोरनि हो हिकु करम कचो कर चोरी राज सती पे भगा पुठियां कर राजा संदा लगा ॾिसी पुठियां सिपाही चोर ॾिना सब चोरायल नंग छॾे ॾिना सब चोरायल नंग छॾे ॾिना सब चोरायल नंग छॾे ॾिना कुदरत सां साधुअ बि वेही विश्राम कयो उन हंध पेही ॾिसी बाल सिपाहियुनि ॿई ॿधा अची राजा खे चयो चोर लथा ॿुधी वचन राजा चयो विझो ॿिन्ही खे देर पहिराए सभु हथ कयूं वठी वञो हिन वे वठी वञो हिन वे प्या खूब वॾाइनि ॿई ॼणा कया हीला वसीला कई घणा पर कुदरत जी सभु बाज़ी आ को रंज रहे या राज़ी आ हले की न अॻियां हुन जे कंहिंजी शल साईं कंदो सभ जी संहिंजी घर जेको धन ऐं माल हुयो पूरे चोरनि कयो कंगाल हुयो वही कलावती ऐं लीलावती पयूं यादि करनि पई पंहिंजा पति चयो लीलावतीअ ॿुध कलावती हिते असां दुखी उते कहिड़ी गति अच ॿई मिली का पुकार कयूं वेही धणीअ संधी जयकार कयूं घर गॾिजी उहे बाधाइनि थियूं ते सहुरे नाठीअ अर्ज़ियूं कयूं हे दीन दयालु दया करियो हिक वार अची का नज़र धरियो असां आहियूं सदाई गुनहगार तूं बख़्शण हार आहीं दातार तूं महर संदो आहीं मन ठार असीं पापनि में पुर आयूं तार कया ॾोह गुनाह न आहे पार नदी है बन जो को आहे शुमार हिक वार जी कृपा थी वेंदी सब भोलीअ मां सौली थींदी इन रीत उन्हनि पे बाराए अरदास कई सिर खे नारे हिते कथा सतनारायण जो टियों थियो पूरो अध्याय ॿुधो उदासी सेठ सां कहिड़ो करे थो न्याय बोलो श्री कृष्ण देव की जय ओ मापति महादेव की जय बोलो साई साध संगत की जय हरे राम हरे राम सासंग टे अध्याय में प्रसंग वर्णन थी आयो सेठ साधु मदन जंहिं महाराजा उल्का मुख खे विर्त कंदो ॾिठो जो राजा जो सुंदर
मंदिर बनल हो नदी भद्रशिला के किनारे। सेठ साधुमल उते अची करे पहुतो, ॾिसी राजा भगवान जी पूजन सिमरन में आहे। जॾहिं उतो वांदो थियो तो राजा खां पुछे तो राजन ही साजो तो तुंहिंजो पूजन सिमरन करे। राजा चयसि तो प्यारा मुंहिंजो उमर आबाद हिन भगवान जे महर सां थियो आहे। संतान कोन हुई, भगवान जी आसीस सां मुंहिंजो आबाद थियो आहे अमर, जंहिंजे करे मां हर महीने ही विर्त कंदो आहियां। ॿुधी करे सेठ साधुमल भी पंहिंजे मन में वीचार तो करे, जेकर अहिड़ो भगवान आहे मां भी बासतो बासा मुंहिंजो भी अण जेकर भगवान आबाद कयो, धीअ ॾिनई या पुट ॾिनई तो मां भी इहो भगवान जो विर्त कंदो। अची करे पंहिंजी स्त्रीअ खे ॻाल्हि कई। स्त्री भी ॿुधी करे ॾाढो ख़ुशि थी। उहा भी परमात्मा की प्रार्थना करण, साचे मेरे साहिबा जाना ही घर तेरे, घर त तेरे सब कुछ है जिस देवे सो पावे। हे भगवान, जंहिंखे तूं ॾियणु चाहीं तो उनखे कीअं न मिलंदो। भगवान जी दर अरदास कबूल की। सेठ खे सुंदर कन्या ॼाई, नालो रखियो कलावती। संदसि स्त्रीअ सेठ खे यादि ॾियारियो, साईं हाणे विर्त बि बासियो हो तव्हां, उहो बि कयो। सेठ चवे तो हा कंदासीं। जॾहिं भी संदसि स्त्री उनखे यादि ॾियारे, सेठ ईअं बसि नटाईंदो वेंदो, हा कंदासीं कंदासीं, पर कंदो कोन हुयो। एतिरे क़दुर जो छोकिरी मंगिजी वई। जॾहिं विवाह जो समय आयो, ओॾी महिल बि संदसि स्त्री यादि ॾियारियो, साईं हाणे तो विर्त कयूं। सेठ ॿुधी करे जीअं न को खफ़े थी वेंदो आहे माण्हू, सेठ ॼण खफ़े थी वियो। हाणे खफ़े छो थी वियो? खफ़े इन करे थियो जो उनखे करणो कोन हुयो। जंहिं माण्हूअ खे न कमु न करणो हूंदो आहे, पोइ उहो ॿुधी करे खफ़े थी पवंदो आहे। सेठ भी खफ़े थी वियो। अरे तोखे थी विर्त जी लॻी आहे, कंदासीं न विर्त कंदासीं, तोखे चयो आहे न, भॻवान को भॻो तो वञे छा? ओॾी महिल बि नटाए छॾियो। कुझु ॾींहंनि खां पोइ सेठ साधुमल पंहिंजी नाठीअ खे वठी करे वापार करण जे लाइ वियो। चवनि था चोरी कयूं कोन, पर चोरीअ जे ॾोह में जेल में वञी करे पियो। और होॾा लीलावंती कलावंती भी उन्हनि वटि बि जेको धन हुयो कुझु खाई खपायूं, कुझु चोर डाकू घुरे विया। नदर उपठी जे करे सुल्ताना गाह कराईंदा, दर मंगन बिख न पाईंदा। भगवान जी का कुमारीअ जी नज़र माण्हूअ जे मथां थी वञे तो गुरु साहिब चवनि था, सुल्तान बादशाह जहिड़ा बि पिननि पिया तो को उन्हनि खे पिन जो टुकर बि न पियो ॾे। इहा परमात्मा जी कुदरती आहे। शेर साधुमल जेल में सोचण लॻो, असां इहो विर्त न कयो आहे, लॻे तो उन जे करे आहे। परमात्मा के बाराण लॻो, होॾा लीलावंती कलावंती घर में भगवान के पई प्रार्थना कनि, साईं तव्हीं असांजे मथां रहम कयो। सॾड़ा ॿुधी तूं साईं, हिकु पल न देर लाइ जाए। सॾड़ा ॿुधी तूं साईं, हिकु पल न देर लाइ जाए। हिकु पल न देर लाइ जाए, दुखड़ा की मिटाए जाए। हिकु पल न देर लाइ जाए, दुखड़ा अची मिटाए जाए। सॾड़ा ॿुधी तूं साईं, हिकु पल न देर लाइ जाए। सॾड़ा ॿुधी तूं साईं, हिकु पल न देर लाइ जाए। मुंहिंजो अर्ज़ थी होई, रहिजी अचे सदाई। मुंहिंजो अर्ज़ थी होई, रहिजी अचे सदाई।
रहे ध्यान गुर वचन में जैसी मुखे जियाई रहे ध्यान गुर वचन में जैसी मुखे जियारी आसू सभई असांजो दादा तुही पुजाए जाए आसू सभई असांजो दाता तुम्ही पुजाए जाए दादा तुही पुजाए जाए दादा तुही पुजाए जाए दाता तुम्ही पुजाए जाए दाता तुम्ही पुजाए जाए सजड़ा सुनी तू साई को पल न देर लाए जाए सदड़ा सुनी तो साई एक पल न देर लाए जाए 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 बोल श्री सत्यनारायण स्वामी की शेख साधुमल जेल में परमात्मा की याद के ऊपर लीलावंती कलावंती घर में परमात्मा कुटुंबा है परमात्मा वरी भी उन्हनि जे मथा महर करे और कहिड़े प्रकार सां सेठ साधुमल के जेल मां कढाए करे और कीअं उन जो इम्तिहान तो वठे श्री सूत महाराज चवंदा है सोनपो वो कहिड़ो प्रसंग आहे जो मां तव्हांखे चौथे अध्याय में तो वर्णन करे ॿुधायां एतिरे प्रसंग सां कि श्री सत्यनारायण स्वामी जी कथा जो टियों अध्याय समाप्त थियो बोल सत्यनारायण स्वामी की जय श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 बोल श्री सत्यनारायण स्वामी की जय अध्याय चौथों हथ जोड़े सब सोन कन पुछो सूत खां सवाल कृपा करे वाणी संधो बाकी दस्यो अहवाल चयो सूत ॿुधो सब ध्यान धरे कीअं परदेसन जो भाग वरे ॾिठो भगवान खेनि पछताव कंदो हिक वार ज़ेल जो काटियो कंदो चयो सुपने में बुध तूं राजन कई चोरीअ जी हुई तो जाचन अथी वाणियो ऐं नाठी बेडो को कैद करे क्यों आहे ड्रो जेकी न सुबुह आजाद कंदे तां दुख दुनिया जा सभु लहंदे ॿुधी राजा सिरक भरे उथियो सुबुह थींदे ज़ेल मां खेनि कढियो हथ जोड़े माफ़ी बि वरिती चयो की न जाने को कर्म गति प्या ज़ेल में पंहिंजे कर्म करे पर दोष धणी ना पाण धरे कयो नालो मुंहिंजो कराए पाण रहे न्यारो सब खां थी अणजान वाह कुदरत तुंहिंजी काद रया मिले माफ़ी तुंहिंजो ई दरबार ॾेई माल ॾऊं रवानो कयो पाए धन एॾो साधु ख़ुशि थियो ॿिया जेल जा दुख सभई विसरी हलियो वतन त आयो पाण हरी धरे रूप दंडी ब्राह्मण आयो अची सौदागर जो जस गायो छई भाग भलो दे झोल भरे
तुंहिंजा दुख सबई करतार हरे, तुंहिंजा दुख सबई करतार हरे। ॿुधी वचन साधू चयो आहिनि सभु खपन, ब्राह्मण भी थियो सेठ खे थियनि तुंहिंजा सचा वचन, थियनि तुंहिंजा सचा वचन। थियो पल में बेड़ो सभु खपन, ॾिसी वाणियो पियो रोए कारण। चयो नाठीअ धीरज खे धारे, हली मां बि वठूं मन खे मारे। जो कूड़ ॻाल्हाए संतन सां या ब्राह्मण पहचन वॾड़नि सां, तूं अवश्य पंहिंजो की तो लोड़े, कयल कर्म जो फल न कॾहिं छोड़े। झटि आया ॿई उन ब्राह्मण वटि, चयो रोई असांजा दुखड़ा कट। असांजी न सुञातो साहिब खे करतार संदेह न नायक खे। ॿुधी वचन चयो तो विसारे छॾियो, कयल कौर तो पंहिंजो ठारे छॾियो। इन करे तो भोगी दुख हरदम, हनुमंत में ईंदे कीन की कम। ॿुधी वचन सौदागर हथ जोड़े, चयो पद मन ते सिरड़ो खोरे। हे नाथ माया तुंहिंजी परबल, सब जीव मोहे थी करे वल छल। खुद ब्रह्मा शिव खे नचाए थी, ऐं ऋषि मुनि बि कमाए थी। हाणे मूं ते अहिड़ी महर करियो, दुख दूर करे मुंहिंजो भाग करियो। वठी आसीसा ॾिठो अची, बेड़ो भरपूर। पहुता पंहिंजे मात ते, विघ्न करे सभु विघ्न करे सब दूर। पठिया नौकर सेठ घर जे लाइ, सुख साण कमाए अचण जे लाइ। ॿुधी ख़ुशि थियूं ॾाढो ॿई ॼणियूं, चयो सतनारायण थी मिनतूं सुणियूं। उन वक़्त बि वेठे विर्त कयो, माउ कलावतीअ खे ईअं चयो, मां वञा मिलण थी किनारे ते, तूं बि विर्त करे अच सारे खे। वई लीलावती झट नौकरनि सां वण कीन कथा पई तन मन सां। जीअं पहुती अची किनारे ते, अची वाव लॻो समुंड सारे ते। वयो पल में बेड़ो गायब थी, चयो सेठ रुठो वरी साहिब थी। हुयो बेड़े अंदर रुगो नाठी हिकु, चयो सभिनी कला सां थियो नाहक। हथ जोड़े पिया कनि सभु अरदास, हे दीन दयालु कम कर रास। थियो गगन मंझा गोगा वॾो, कयो कलावतीअ थी करम जॾो। छॾे अमृत ऐं परसाद आई, इन करे सज़ा अहिड़ी पाई। ॿुधी वचन भगी घर अची करे, रखी श्रद्धा पे ध्यान धरे। सब विर्त जो पूरो नेम कयो, दुख दर्द लही सब सेठ भयो। अची पातो पति प्यारे के, कयो सभिनी मिली जयकारे के। भयो सेठ जो मदजी नेम अदार के, सत्यनारायण जो विरत सदा। जो लिका मुख वञी दशरथ हो, जपे राम जनम तो सकारत हो। बणियो साधु वञी मोरद राजा, कया धर्म सदा जय सब पाजा। डोल भरे खाली सदा, ते पद हो उत्तम। पूरो जो तो अध्यात्यो, गाय उदासी गम बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति महादेव की जय। बोलो सारी साध संगत की जय। हरे राम
चौथे अध्याय में प्रसंग ॿुधी आयासीं। भगवान राजा के सुपने में आदेश कयो, राजन जेकी नाठी और सोरो जेल में विधा थी से बेडोई थी, सुबुह थींदे उन्हनि खे जेल मां कढे। सुबुह थियो, जीअं राजा उथियो, सुपने वारी ॻाल्हि यादि आई। उन्हनि खे जेल मां कढाए करे जेको धनमाल फुरियो हो तंहिंखां पंजूणो ॾहों धनमाल ॾेई करे उन्हनि खे विदा कयो। बाबा तव्हां बराबरि चोर न आहियो, तव्हीं वापारी आहियो, पर हाणे तव्हां खां को अहिड़ो कसो कर्म थियो हूंदो जंहिंजे करे तव्हांखे ही दुख ॾिसणो हुयो। सेठ साधूमल पंजूणो ॾहों माल पाए करे उन में ई ख़ुशि थी वियो। चवनि था जीअं वापसि वरण लॻो तो भगवान दंडी ब्राह्मण जे रूप में अची करे पहुतो, हे सेठ जी कुछ परमात्मा जे नाले ते ॾियो। सेठ ॿुधी करे और ब्राह्मण खे चयोसि तो ब्राह्मण चए तो भगवान जे नाले ते ॾे। भगवान ॾिनो छा आहे तूं ॿुधाए त सही। अरे वाह, हे गोराब जो भरियल थी, तोखे ख़बर है न गोराब में छा आहे? सेठ चयो तो न गोराब में कख पननि, को धन थोड़ी आहे मुंहिंजे गोराब में। भला जंहिंखे ॾियण ते नतीअ ई कोन्हे उहो माण्हू हूंदे सूंदे चवंदो आहे न कोन्हे को, चई जीअं थींदा मां तोखे ॾींदुमि। अरे तूं सिधी ॻाल्हि कर न, तोखे नत कान्हे का ॾियण ते। भगवान खे ॾियण जे लाइ, ब्राह्मण खे ॾियण जे लाइ हुयो ई कोन, तो चए तो असांजे ॿिनि में कख पने। तॾहिं बि ब्राह्मण चयोसि तो प्यारा, तूं जेकॾहिं भगवान जे नाले ते ॾींदे त छा तूं घटि थी वेंदे? तुलसी पखियन पीअंदे खुटे न गंगा नीर, दान किए धन ना खुटे कहे गए दास कबीर। अरे दान करण सां, धर्म करण सां को माण्हू खुटी वेंदो? ओ धरे अल्लाह ते करे का कुछ दे धनिय जे नाले। ओ धरे अल्लाह ते करे का कुछ दे धनिय जे नाले। ओ धरे अल्लाह ते करे का कुछ दे धनिय जे नाले। ओ धरे अल्लाह ते करे का कुछ दे धनिय जे नाले। कुछ दे धनिय जे नाले, कुछ दे साईं जे नाले। कुछ दे धनिय जे नाले, कुछ दे साईं जे नाले। साईं तोखे सदा दे, तोखे सदा संभाले। साईं तोखे सदा दे, तोखे सदा संभाले। ओ धर अल्लाह ते करे का कुछ दे धनिय जे नाले। ओ धर अल्लाह ते करे का कुछ दे धनिय जे नाले। तो हरे राम। हरे राम। प्यारा कुछ परमात्मा जे नाले ते उधर त कर, भगवान खे उधर ॾेई त ॾिस। अरे परमात्मा जे नाले ते कुछ ॾींदे, भगवान जे नाले ते जेकॾहिं उधर हूंदई न, भगवान तोखे व्याज ई एतिरो ॾींदो जो तोखे उधर उगाइण जो ज़रूरी न पवंदो। तॾहिं बि सेठ टस सां मस न थियो। अरे ब्राह्मण तोखे घड़ी घड़ी चवां तो मुंहिंजे ॿेड़े में कख पन आहिनि, तॾहिं बि वेठो तो इहो पंहिंजो ज्ञान उपदेश ॾे। कख पन खपनि छा, ॾियां छा हुन मां कढी करे? भगवान चयोसि तो प्यारा तथास्तु। भगवान तो मनुष्य खां कर्म कराइण जी कंदो आहे, पर जेको तॾहिं बि कर्म न करे तो उनखे भगवान छा कंदो? जे पाप कंदो हुजे पाण त पोइ पहलाज छा कंदो? उॾे थो जो पाण, तंहिंखे जहाज छा कंदो? चओ हरे राम। हरे राम। केतिरा ई प्रसंग ॿुधा अथव, भगवान उन्हनि खां कर्म कराइण जे लाइ प्रेरित कयो उन्हनि खे, पर जॾहिं उन्हनि कर्म तॾहिं बि न कयो तो उन कर्म जे बदिले में जेको सो अपकर्म करे वेठा। जीअं ही सेठ साधूमल
पुण्य कर्म करण जे बदिरां जेको सो अपकर्म कयो, ब्राह्मण सां कूड़ ॻाल्हायो और अहिड़ो फल मिलियो जो धन ई सभु दूर थी वियो। संदसि नाठी तो चवे सेठ के, सेठ जी ही ब्राह्मण जो उहो वचन अथव जंहिं चयो न तथास्तु, तथास्तु माना जीअं तूं तो चवे, हुन जे करे ही थियो अथव। तव्हां एतिरो धन पदार्थ हूंदे बि चओ पिया आहे ई कोन, आहे ई कोन, आहे ई कोन। सदा कर शुकुर सामी दंड दोसन जे, भावई मली दो मिलई भावे सुको टुकर, रखी चाह अंदर में घट वध कदी न घुर, टोर इन्हीअ में तुरत खाशो खिलवत दार। चओ हरे राम। भगवान खां अची करे सेठ साधू मल में माफ़ी वरिती, संदसि नाठे भी माफ़ी वरिती। महाराज दया, भगवान तॾहिं बि हुनखे सम्झायो, प्यारा बेमुख होए राम ते लगन जन्म विंजो। भगवान खां बेमुख थी करे तूं छा सुखी रही सघंदी? सुखी रही न सघंदी। भले तोखे धन हूंदो, पदार्थ हूंदो, ॿार हूंदो, मिल्कियत हूंदो, सभु कुझु हूंदो, पर तंहिं हूंदे बि तूं सुखी न रही सघंदी। घणा साल थिया तूं भगवान खां बेमुख थियो आहे? अरे तो बास बासी हुई महाराजा उल्का मुख वटि भगवान जे मंदिर में मूंखे बि औलाद थी, मां बि सत्यनारायण जी कथा कराई थी। सेठ जॾहिं ॿुधो कपाट खुली विया, अचरज में पइजी वियो, ही त सचपच भगवान तो लॻे पियो। न त तो ब्राह्मण खे हिनखे कहिड़ी ख़बर मां काथों जो रहंदड़ आहियां, काथे मां बास बासी आहे, कॾहिं मां बास बासी आहे, छाजी बास बासी आहे, सभु तो ॿुधाए। माफ़ी वरिती, महाराज हाणे बसि दया कयो, हाणे ई मां वञी करे भगवान को भुल बचकाईंदुमि। चवनि था ईअं माफ़ी वठी करे जीअं घोराब ते पहुतो, साबुण घोराब धनमाल सां भर, ॾाढो ख़ुशि थियो। हाणे घर वञी करे विर्त कंदासीं। चवनि था जीअं वतन अची करे पहुता तो वरी संदसि धीअ खां अहिड़ी कथा थी जो भगवान जो पूजन प्रसाद अध में छॾे करे और पंहिंजे पतीअ सां मिलण आई, पर अहिड़ी दशा थी संदसि पतीअ सूधो घोराब वियो। सेठ तो समझी वियो ही जेको चमत्कार थियो आहे सो ईअं न थियो, ज़रूर का न का असां खां भुल थी हूंदी। भगवान खे ॿाधायो, प्रार्थना कई, भगवान जेका भी असां खां खता थी आहे थी बस। भगवान आकाशवाणी में आदेश कयो जो ॿुधी करे और कलावती वापस घर अची करे भगवान खां भुल बचकाए पूजन प्रसाद वर्ताए करे और जीअं दरिया शाह में आणे करे विधो, साॻियो ई गोरा कप किनारे। सेठ ॾिसी करे ॾाढो गदगद थियो। अॻोपो उनखे पंहिंजे मन में पक थी वई, पंहिंजे मन में ॾाढो गदगद थी करे और भगवान खे चवण लॻो, हे भगवान तुंहिंजा लख थोरा आहिनि, तुंहिंजा थोरा थोरा लखनि खां बि घणा, करोड़नि खां बि घणा। घर पहुची करे बड़े धाम धूम सां विर्त करे भगवान श्री सत्यनारायण खां आशीर्वाद वरिती और सेठ साधूमल ईअं चवण लॻो, आहे सजण मुंहिंजो आहे, आहे 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 सजण मुंहिंजो आहे, आहे 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 मालिक मुंहिंजो आहे, आहे 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 मालिक मुंहिंजो आहे। वारी जवां कीअं चवां नाहे, वारी जवां कीअं चवां नाहे, आहे सजन मुंहिंजो आहे, आहे 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 सजन मुंहिंजो आहे, आहे 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 मालिक मुंहिंजो आहे, आहे 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 मालिक मुंहिंजो आहे। किथां आई हीअ ख़लक़त सारी, किथां आई हीअ ख़लक़त सारी, हर कंहिंजी आहे सूरत न्यारी,
मुंहिंजो आहे, आहे 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 मालिक मुंहिंजो आहे। संतनि उनखे सही सुञातो, संतनि उनखे सही सुञातो, तॾहिं रखियाऊं नीअ जो नातो, तॾहिं रखियाऊं नीह जो नातो, वेठा लोक लॻा पाला हे, बेटा लोक लोक लॻा पाला हे। आहे मालिक मुंहिंजो आहे, आहे 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 मालिक मुंहिंजो आहे। राजन जेके राम जपींदा, राजन जेके राम जपींदा, दुखियो ॾींहुं से कीन की ॾिसंदा, दुखियो ॾींहुं से कीन की ॾिसंदा। राजन जेके राम जपींदा, राजन जेके राम जपींदा, राजन जेके राम जपींदा, राजन जेके राम जपींदा, दुखियो ॾींहुं से कीन की ॾिसंदा, दुखियो ॾींहुं से कीन की ॾिसंदा। ॾिस भली आज़माए, ॾिस भली आज़माए, आहे सजन मुंहिंजो आहे, आहे 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 सजन मुंहिंजो आहे। वारी जवां कीअं जवां नाहे, वारी जवां कीअं जवां नाहे, आहे सजन मुंहिंजो आहे, आहे 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 सजन मुंहिंजो आहे। आहे 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 मालिक मुंहिंजो आहे, आहे 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 मालिक मुंहिंजो आहे। बोल श्री सत्यनारायण स्वामी। स्वामीअ की जय। सिख साधु मल हर महीने भगवान जो व्रत करे भगवान खां आशीष वठंदो रहियो। श्री सूत महाराज चवंदा है सोनको अहिड़ो भगवान श्री सत्यनारायण स्वामी जो व्रत जंहिं पर भगवान जी विर्त जी एतिरी महिमा और प्रसाद जी भी महिमा जो अञा 25 अध्याय में श्री सूत महाराजन कहिड़े प्रकार सां वधीक ॿी प्रसाद जी महिमा वर्णन था कनि जा भी असीं प्रेम सां ॿुधूं। हिते श्री सत्यनारायण स्वामीअ जो ही चौथो अध्याय समापत। बोल श्री सत्यनारायण स्वामीअ की जय। विरत रखी सत्यनारायण जो भाग वठो सब ठाहे, विरत रखी सत्यनारायण जो भाग वठो सब ठाहे। मन जूं मुरादूं पूरियूं करे, मन जूं मुरादूं पूरियूं करे, दुखड़ा छॾे सब लाहे, दुखड़ा छॾे सब लाहे। विरत रखी सत्यनारायण जो भाग वठो सब ठाहे, विरत रखी सत्यनारायण जो भाग वठो सब ठाहे। भाग वठो सब ठाहे। भाग वठो सब ठाहे। बोल श्री सत्यनारायण स्वामी। स्वामीअ की जय। अध्याय 5। परिणाम करे सब सोन कन पुछो विरत पर भाव, त्यागे हो प्रसाद खे बे कह पातो घाव। बुद्धि वचन सूत चो ध्यान धरे, बुधो मन पंहिंजो सावधान करे। एक राजा तुंग तो जनाले हो, कंदो रोज शिकार संभाले हो। हिक ॾींहुं थको शिकार कंदे वेठो वण हेठां छाया ॾिसंदे,
कुदरत सां ग्वालन उन बन में रखी विर्त पे पूजा कई मन में थी पूरी कथा कहें उनखे ॾिठो प्रसाद आणे चयो राजा वठो ऋषि राजा तन के मुंह मोड़ियो रखी उते प्रसाद के विर्त छोड़ियो उथी राजा बन मां मल वयो पोया सत्यनारायण कम अहिड़ो कयो व्यापुट राजा जा सोई मरी ऋषि राजा तो बहमन में भरी चयो फल ही निरादर जो आहे जो ॾिनल प्रसाद वतो नाहे अची ग्वालन खे उन बाधायो रखी विर्त धनीअ खे हो ध्यायो हथ जोड़े भक्तन कई अरदास हे दीन बंधु पियो कारज रास ॾियो राजा खे अहिड़ो वरदान थी दूर वञी मन जो अभिमान इन रीत राजा भुल बख्शाए पियो मन ई मन में पछताए रखी श्रद्धा खाधो प्रसाद पी अमृत आयो मन खे मार अची चरणामृत खे छिणकायो मोल पुटन सभिन खे जीवायो सब जय जयकार मनाइन प्या श्री सत्यनारायण के जो राजा जो भी सिद्ध कुबधी सत्यनारायण में कर विरत सदाई प्रेम रखी जय गयो वे जन्म में अजी करे राजा शंभो मन जो रूप करे राज धर्म मर्यादा सा बड़ो अमर विरत प्रसादा सा बड़ो अमर विरत प्रसादा सा बड़ो अमर विरत प्रसादा सा जो सत्यनारायण संगो पूरो पंजो अध्याय रखे उदासी विरत जो लगे न तत्तीवा कथा सब रीत कई पूरी सूत महाराज तो नारद भी जवनो भयो रखज प्रभु तू लाज बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो सारी साध संगत की जय हरे राम हरे राम। सात संगत पंजी अध्याय में महाराजा दुग्धज जो प्रसंग वर्णन किया है विर्त वारे ॾींहुं शिकार करण वियो हिकिड़े वण हेठां वेठो तो भरसां ॿिए वण हेठां गोप ग्वाल पूर्णिमा जे ॾींहुं भगवान श्री सत्यनारायण स्वामी जी कथा पूरी करे थी प्रसाद विराइनि पिया तो राजा ते नज़र पई पर राजा उन्हनि गोप ग्वालनि जी शिकिल ॾिठी उन्हनि जा कपिड़ा ॾिठा उन प्रसाद खे ॾिठो तो विचार करण लॻो मां काॾे राजा माण्हू काॾे हे गोप ग्वाल मूंखे प्रसाद ॾियनि पिया अरे मां सोन चांदनि जे बर्तननि में प्रसाद वठण वारो और हे ईअं पन जे दोने में ठाहे करे प्रसाद खणी आया हाणे इहो मां हिननि जो खाईंदुमि राजा वरितो त कोन गोप ग्वालनि अॻियां करे राजा जे रखियो वञी करे पाण विर्त छोड़ियो चवनि था राजा उन प्रसाद जो तिरस्कार करे उते ई छॾे करे और जीअं पंहिंजे महल में मोटी आयो अहिड़ी दशा राजा जी थी जो चवनि था राजा खे 100 पुट हा 100 पुट ही राजा जा मरी करे ढेरी थी विया अहिड़ो अचरज ॾिसी करे राजा तो मूर्छा थी वियो भई बीमारी थींदी आहे तो बीमारीअ में बीमारी इहो त न ॾिसंदी आहे भाई हे केरु आहे पर हीअ कहिड़ी बीमारी हुई जंहिं बीमारीअ में मुंहिंजा पुट ई सभु रुॻो मरी विया चओ हरे राम हरे राम। जॾहिं मूर्छा थी वियो परमात्मा आदेश कयुसि प्यारा इहो तुंहिंजे अहंकार जो फल अहंकार ई निंद का पिठ जेको न अहंकारी पुरुष हूंदो आहे उनखे भगवान बि पुठी ॾेई छॾींदो आहे और भगवान जी जेकॾहिं पुठी थी तो उनखे कहिड़ा कहिड़ा दुख मिलंदा उहा उनखे बि ख़बर न आहे
तो मुझे प्रसाद जो तिरस्कार कयो, मुझे भक्तन जो निरादर कयो। राजा जी सुजाग थियो कि जीअं में कपड़ो पाए गोप ग्वालन वटि अची करे पहुतो, गोप ग्वालो मूंखे भली तभी माफ़ कयो। भगवान मूंखे सज़ा ॾिनी आहे कर्म जी, मूंखे भगवान को माफ़ी वठाए ॾियो। समूरी ॻाल्हि राजा गोप ग्वालन खे ॿुधाई। गोप ग्वालन वरी नए सिर कथा करे और परमात्मा की प्रार्थना कई। राजा प्रेम सां कथा ॿुधी और भगवान खे अर्जी लगाई और उहा परमात्मा जे दर ते अर्जी क़बूल कइजी। राजा मोटी करे जीअं पाण प्रसाद वर्ताए करे, चरणामृत वर्ताए करे और मोलन बालकन जी मुख में राजा चरणामृत विझंदो पियो वञे, तो राजा जा बालक उहे जीअरा थींदा पिया वञनि और जीअं जीअरा पिया थियनि तो भगवान श्री सत्यनारायण स्वामी जो जय जयकार जो घोष उन्हनि जे मुख मां पियो निकिरे। बोल श्री सत्यनारायण स्वामी की जय, बोल श्री नारायण भगवान की जय। साईं की जय, जय साईं की जय, साईं की। बोल सतगुरु बाबा नारायण दास साहिब की जय। अहिड़े प्रकार सां राजा जो ॾिठो सभु बालक मुंहिंजा जीअरा थी विया। राजा ॾाढो ख़ुशि थियो और भगवान जा एहसान मञण लॻो। साण साण हर महीने उन्हनि गोप ग्वालन सां मिली करे और राजा प्रेम सां कथा करे प्रसाद वर्ताए और भगवान खां आशीष वठंदो रहियो। श्री सूत महाराज चवनि था, हे सोन को अहिड़े प्रकार सां राजा जो लोक भी सवलो थियो और परलोक भी सवलो थियो और एतिरे प्रसंग सां श्री सत्यनारायण स्वामी जी कथा भी हिते पूर्ण थी। बोल श्री सत्यनारायण स्वामी की जय। श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, सत्यनारायण नारायण नारायण, सत्यनारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, गुरु नारायण नारायण नारायण, गुरु नारायण नारायण नारायण, बाबा नारायण नारायण नारायण, बाबा नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण। भजमन नारायण नारायण नारायण। ओम जय श्री सत्यदेवा स्वामी, जय श्री सत्यदेवा। देखो तुझे शरण में आयो, जेको तुझे शरण में आयो, सफल करी सेवा। ओम जय श्री सत्यदेवा। आरती बारे धूप दुखाए, गुण तुझा गाए, स्वामी गुण तुझा गाए, तन मन धन सब भेंट करे जो, तन मन धन सब भेंट करे जो, परम गति पाए। ओम जय श्री सत्यदेवा। आसन ढाई से जब छाए, को ध्यान धरे स्वामी जे को ध्यान धरे, कहीं दाता पाण जी को, तन जादा पाण अची तो, काज सवे। ओम जय श्री सत्यदेवा। कल जुग में तुम कायम दायम आई सदा सुखदाम, स्वामी आहि सदा सुखधाम, भगतन जो तू आई सदाई, भगतन जो तू आहि सदाई,
ओम जय श्री सत्यदेवा। ब्राह्मण बुढ़ड़े सतानंद हो स्वामी कहे जो व्रत रखो, अन्न धन जो भंडार भरे तो, अन्न धन जो भंडार भरे तो, देश कयो सुख हो। ओम जय श्री सत्यदेवा। काट रवि हो भाव भगत सातो के बाडायो, स्वामी तो के बाडायो, दीन दुख निजे कार्य करण लाए, दीन दुख निजे कार्य करण लाए, देर न खालायो। ओम जय श्री सत्यदेवा। सेठ साधु मलवेर तखे बासे हरदम जो भूल जी, स्वामी हरदम जो भूल जी, जेल भोगाए राह दिखाए, सेल भोगाए राह दिखाए, जो नवन जरुल जी। ओम जय श्री सत्यदेवा। राजा एक तुंग ध्वज के नाल ताड़ो अभिमानी, स्वामी दाढ़ो अभिमानी, ग्वालन जे प्रसाद के त्यागी, ग्वालन जे प्रसाद त्यागे, कही हुई नादान। ओम जय श्री सत्यदेवा। भगतन खातिर रूप धरे थाके नाथ जो, स्वामी के नाथ बचो, हर युग में अचि पाण उदासी, हर जुग में रची पाण उदासी, पंहिंजी रात रचो। ओम जय श्री सत्यदेवा। ओम जय श्री सत्यदेवा। स्वामी जय श्री सत्यदेवा। देखो तुझे चरण में आयो, जे को तुझे शरण में आयो, सफल करी सेवा। ओम जय श्री सत्यदेवा। ओम जय श्री सत्यदेवा। ओम जय श्री सत्यदेवा। ओम मद क्षमा प्रार्थना। हथ जोड़े अरदास क्या भगवन कर स्वीकार, जाप ताप नित नेम को जाना ना विस्तार। धर्म धर्म क्यों कीन कयो उपकार, जानी जान हार आई सब जे मन जो। कथा करण है बुधन में जे को थे अपराध, मैर करे सब जे मथा माफ करज महाराज। तुका खरट पिलाक ना की न डिसज आवाज, रखज सदाई लाज जानी पंहिंजो बिरद तू। रखा सब तुझे अज्ञान अमृत ऐं प्रसाद, भोग लगाए सब मजा करे प्रभु तू याद। खणी आया जे प्रेम सां तन खे कर आबाद, सदा रहे मन शाद संगत जो साईं सचा। गुल फुल तो अर्पण करया भक्ति भाव धरे, आसूं सब जे मन जूं सतनारायण पूर्व करे। निर्धन के धन दे सदा खाली झोल भरे, बिगड़ल भाग भरे अजे उदासी शरण जो। बिगड़ल भाग भरे अजे उदासी शरण जो। शांताकारं भुजंग शयनं पद्मनाभं सुरेश्वरं, विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभाम्यं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी विद्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयार्णं सर्वलोकैकनाथं।
मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनो हरि। बोल श्री सत्यनारायण स्वामी की जय। बोल श्री वेद भगवान की जय। बोल गुरु श्री चंद्र भगवान की जय। बोल बाबा चल प्रसाद साहिब की जय। बोल बाबा अमरदास साहिब की जय। बोल बाबा प्रेमदास साहिब की जय। बोल बाबा नारायणदास साहिब की जय। बोल सत्य सनातन धर्म की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में सत्य भावना विश्व का कल्याण हो। बोल श्री गंगा मैया की जय। अयोलाल करो झूलेला। जय साईं की 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 बोल सद्गुरु बाबा नारायण दास साहिब की अपने अपने सद्गुरुदेव भगवान की जय। ओम जले विष्णु जले विष्णु विष्णु